साथियों नमस्कार। हिन वक़्तु मां वेठल आहियां हिकु सुहिणे साहित्यकार सां नरेश उधानी। हिननि जो निवास अहमदाबाद आहे ऐं केतिरा ई भेरा मुलाक़ात थी आहे। छो त तव्हांखे ख़बर आहे मां बि कविताऊं लिखंदो आहियां, हीअ बि शाइर आहिनि, त कंहिं न कंहिं प्रोग्राम सां टकराईंदा आहियूं। त भोपाल में मध्य प्रदेश सिंधी साहित्य अकादमी पारां 2 ॾींहंनि जो हिकु साहित्य सम्मेलन जो आयोजन थियो। अॼु 28 मार्च ते आहे, सुभाणे तक प्रोग्राम हलंदो। त नरेश भाई सां मुंहिंजी मुलाक़ात थी त मां चवंदो लाभ वठंदे हुन सां कुझु ॻाल्हि ॿोल कजे। ऐं हिननि जो शाइरी जो किताबु आयो आहे, ग़ज़लुनि जो मजमूओ, छा नालो? चंड घुराए ज़मीन ते। चंड घुराए ज़मीन ते। ऐं ख़ासि ॻाल्हि त हिननि खे सिंधी पिक्चर ठाहिण जो ॾाढो जुनून आहे ऐं हीअ लॻभॻि घणी पिक्चर 7 पिक्चरूं। त मुंहिंजे हिसाब सां बाक़ी परिचय तव्हां पंहिंजो जो पिक्चरनि बारे में कॾहिं खां ऐं घणी पिक्चरूं उनखे छा रिस्पॉन्स मिलियो, इहो तव्हां ॿुधायो। मां त मतिलबु 2009 खां सिंधी फिल्म इंडस्ट्री में जुड़ियल आहियां। 2009 जी। ऐं मां पंहिंजी फिल्मुनि जूं कहाणियूं पाण लिखंदो आहियां, पंहिंजी फिल्म जा गीत पाण लिखंदो आहियां जी। जीअं तव्हां चयो भई मां शाइर आहियां, त जीअं किताबु त मां हिकु लिखियो आहे, मतिलबु हिकु छपायो आहे जी, पर पंहिंजी सभिनी फिल्मुनि जा गाना मां पाण लिखिया आहिनि ऐं प्लस ॿियनि जे फिल्मुनि जा बि गाना लिखिया आहिनि। मां 50 खां 60 फिल्मी गाना मां लिखिया आहिनि जेके रिकॉर्डिंग थी चुका आहिनि। अच्छा, त उहे जे गीत तव्हां लिखिया आहिनि तव्हांजे पिक्चर में खयां विया हूंदा? उहे मुंहिंजी पिक्चरुनि में सभिनी में खयां विया आहिनि। इन खां पोइ मां ॿियनि जे फिल्मुनि में बि मां गाना लिखिया आहिनि। अच्छा अच्छा। त तव्हांजी पिक्चर बिल्कुलु हिंदी पिक्चर वांगुरु सिनेमा घर में लॻी आहे? बिल्कुलु, मुंहिंजी फिल्मूं सभु मल्टीप्लेक्स फिल्मूं आहिनि जेके केतिरनि ई शहरनि में मतिलबु फिल्मूं लॻंदियूं आहिनि मुंहिंजियूं। अच्छा। मल्टीप्लेक्सिस में। ऐं जीअं मुंहिंजी फिल्मूं हाणे मुंहिंजी सिर्फ़ु पहिरीं पिक्चर जेकी मासूम हुई जी, उहा सिर्फ़ु जेकी थैलेसीमिया ते आधारित आहे, उहा ई सिर्फ़ु हिकु DVD फिल्म हुई जेका यूट्यूब ते अवेलेबल आहे। जी। बाक़ी इन खां सवाइ कर्ज, प्यार जा रंग, नाजुक रिश्तो, वरदान 1, वरदान 2 ऐं वरदान 3 जी, इहे 6 फिल्मूं इहे डिजिटल फिल्मूं आहिनि। डिजिटल मीन्स इहे तव्हां यूट्यूब ते मिलंदियूं, इहे तव्हांखे सिर्फ़ु सिनेमा हॉल में मिलंदियूं। हा, मां बि ॿुधो आहे त अॼु फलाणे शहर में तव्हांजी पिक्चर जो शो आहे ऐं भोपाल में का पिक्चर लॻण जो मौक़ो मिलियो आहे? भोपाल में मुंहिंजूं जंहिं टाइम मतिलबु MP अकाडमीअ में असांजा राजेंद्र प्रेमचंदानी साहिबु हुआ, कमल जी डायरेक्टर हुआ, उन्हनि मतिलबु वरदान 1 फिल्म अकाडमी जी मदद सां घटि में घटि 7 खां 8 शहरनि में उन्हनि फिल्म शाइरी कई हुई, मतिलबु शो ॾेखारिया हुआ। हुन में हिकिड़ो भोपाल बि हो। वाह, क्या बात है। ऐं सभिनी खां वधीक प्यारु तव्हांजी कहिड़ी पिक्चर खे मिलियो जेका वधीक हली? साईं, हाणे मुंहिंजियूं पिक्चरूं त एक्चुअली समाज जे सभु क़बूल कयूं आहिनि, पर हाणे लास्ट जेकी मुंहिंजी लास्ट फिल्म आहे जेकी वरदान 3 आहे, एक्चुअली उहा फिल्म हिकदमि ख़ासि इन करे आहे छो त जेके बि अकाडमियूं, जीअं चाहे अॼु हिते मध्य प्रदेश अकाडमी जो जेको बि मांडण मचियो आहे या जेके बि सॼे हिंदुस्तान भर मां जेके बि असां समाज जा विद्वान आयल आहिनि ऐं हिते जेके चर्चाऊं थियूं आहिनि सम्मेलन में, सेमिनार में, त इहे सभु ॻाल्हियूं जेके आहिनि इहे सभु ॻाल्हियूं खणी करे ऐं मां वरदान 3 में मां हिकु अलॻि टाइप जी मूवी ठाही आहे जी। भाई वरदान 3 मिठड़ी अम्मा। त मिठड़ी अम्मा माना पंहिंजी असांजी सिंधी ॿोली उनजी सही वेदना आहे। त मां ॿोलीअ खे हिकु मतिलबु सिंबॉलिक ठाहे करे, हिकु माउ ठाहे करे ऐं मां हुनजी जेकी वेदना ॾेखारी आहे फिल्म में जी, ऐं असांजी सिंधी ॿोली, सिंधी संस्कृति, सिंधी संस्कारनि जो कीअं पतन थींदो वियो आहे असांजे स्कूल बंदि थियण खां पोइ जी, उन कहिड़ो असां साइड इफेक्ट थियो आहे असां समाज खे, असां छा विञायो आहे। असां पैसो ॾाढो कमायो आहे, पैसो ॾाढो कमायो आहे, पर असां छा विञायो आहे? असां में धरोहर विञाई आहे, अदब साहित्य में असां पुठियां थी आहियूं। त इहो तव्हांजी पिक्चरूं बिल्कुलु ईअं 2.5 कलाक जूं, 2.25 कलाक जूं? हा, मुंहिंजी फिल्मूं फुल लेंथ पिक्चर हूंदियूं आहिनि ऐं विथ एंटरटेनमेंट। पर चेमानी साहिबु मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधायांव जी, वरदान 3 में हिकु ख़ासि ॻाल्हि ॿी आहे। अच्छा। त तव्हांखे ध्यानु हुजे त अॼु खां 6-7 साल अॻु असां भोपाल में जॾहिं अचणु थियो, असां मुलाक़ात थी हुई, असांजी मुलाक़ात थींदी रहंदी आहे जी। तॾहिं तव्हांखे पोटी ॼमी हुई, उहा शायदि नंढड़ी हूंदी। हा, मुंहिंजी पोटी जो नालो सिंधु आहे। सिंधु आहे, हा। त उहा तंहिं टाइम ते 6-8 महीने जी हूंदी ऐं कुदरती ॻाल्हि में ॻाल्हि थी त तव्हां चयो भई मूंखे हाणे पोटी आई आहे, हुन नालो मां सिंधु रखियो आहे जी। त उहा ॻाल्हि कहिड़े न कहिड़े हिसाब सां मूंखे मतिलबु दिलि में हिकु माना वसी हुई ॻाल्हि उहा, छा नालो आहे। ऐं असां जीअं हिंदू धर्म में गंगा नालो हूंदो आहे, सरस्वती हूंदो आहे, त असां सिंधी समाज में सिंधु छो न? पोइ मतिलबु हाणे लास्ट जेकी मां वरदान 3 ठाही जी, त हुन में हिकु कैरेक्टर आहे जेके असांजी न्याणी आहे, जेके मतिलबु हीरोइन आहे जेका मतिलबु सिंधी ॿोलीअ जी मदद सां UPSC एग्ज़ाम क्लियर करे थी ऐं वॾी IAS ऑफिसर बणिजी वञे थी। त जंहिं महिल
असांजी स्क्रिप्ट लिखिजे पई तंहिं महिल बि मूंखे दिमाग़ ॻाल्हि न हुई त मूंखे हिन कैरेक्टर नालो सिंधू रखिणो त आहे। हिन हीरो जो नालो छा रखिजो? हा। छो नालो त रखिणो कोन को? हा कोई न रखिणो आहे। जी। पर जंहिं महिल शूटिंग शुरू थियण वारी हुई ऐं जस्ट 2-3 ॾींहं अॻु मुंहिंजे दिमाग़ में अलाए कीअं ॻाल्हि अची वई, तव्हांजी ॻाल्हि यादि अची वई सतत लागू जी, भई शेवाणी साहिबु चयो भई नालो सिंधू रखियो आहे त हीअ त तमामु ब्यूटीफुल सुहिणो ऐं मतिलबु भई दिलि में वसाईंदड़ नालो आहे। त मां तात्कालिक तव्हां ध्यानु हुजे मां तव्हांखे फ़ोन बि कई हा, हुई, पंहिंजो ॻाल्हाइण थियो। मां तव्हांखे फ़ोन कई हुई हा, हा। त भई शेवाणी साहिबु यार मां तव्हांखे हिकु प्रेरणा वरिती आहे त तव्हां जेको प्रोटीन वारो सिंधू रखियो अथव न, त मां फिल्म में जेको मुंहिंजो वधि में वधि पॉजिटिव कैरेक्टर आहे जंहिं मतिलबु हीरोइन जो मां नालो सिंधू रखणु चाहियां थो। जी जी ऐं इहे जेको कैरेक्टर आहे जी। इहो असांजे सिंध समाज जो नालो कीअं रोशन करे थो। तव्हां फिल्म ॾिसंदव वरदान 3 त तव्हांखे अहसासु थींदो त भई हीउ जेको मां कैरेक्टर नालो रखियो आहे हा त इहो कैरेक्टर कीअं असांजे सिंध समाज जो नालो रोशन करे थो। हा जी जी। ऐं मां सोचियो जॾहिं पंहिंजी मुलाक़ात थींदी पाण इहा ॻाल्हि दोस्तनि तक पहुचाईंदासीं। तव्हां मूंखे चयो त भई तुंहिंजी पोटीअ जो नालो सिंधू आहे, त उहो दिमाग़ में आयो त मां पिक्चर में जेका हीरोइन आहे उनजो नालो सिंधू रखियो, त मां गर्व ॻाल्हि कई। सो पंहिंजी मुलाक़ात तॾहिं खां हाणे थी आहे। त साईं मां एक्चुअली सिंधू न आहियां, इहो फिल्म थियण खां पोइ इहो नालो सिंधू ॿुधी करे मूंखे 5 माण्हुनि चयो यार तूं नालो किथां ॻोल्हिया हुई। मां भई असांजे भोपाल जो हिकु मित्र आहे ऐं हुनजी महिरबानी आहे ऐं मां चाहींदुसि असांजे समाज में जेके बि नियाणियूं ॼमनि वधि में वधि नियाणी जो नालो सिंधू रखियो वञे। हा त ही छा आहे साईं, ऐं फिल्म में तव्हां ॾिसंदव न वरदान 3 में जंहिं महिल उहा असांजी हीरोइन सिंधू जेका आहे उहा इंस्पेक्टर बणिजी करे जंहिं महिल उन एंट्री थिए थी पई त हर शो में मतिलबु ताड़ियूं वॼनि थी पियूं उन एंट्रीअ ते। जी अच्छा। त इहो जेको मुंहिंजो मक़सदु नालो रखण जो भई मतिलबु भई नालो बि प्यारो आहे ऐं उहो कैरेक्टर बि प्यारो आहे। जी त इहा हिकु संजोग थी वियो, नालो सकार थो थियो ऐं मूंखे बि इनाम मिलियो। इन हा मिलियो न। ऐं मां तव्हांखे ॿुधायां त सिंधूअ जो भाउ आयो आहे उहो 20 साल जो आहे ऐं हुन नालो ख़बर अथव छा आहे? सामी। अरे वाह साईं वाह वाह, गजब गजब साईं, गजब 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 गजब। न न साईं मां चवंदुमि शेवाणी साहिबु त तव्हां मां जेको वीडियो ॾिसनि था उहो ई पंहिंजो नोट कनि। हा ये नाला असांखे पंहिंजे ॿारनि जा नाला सामी, सचू, हा, मूमल, हा, बिल्कुलु। सिंधू इहे ॾाढा सुहिणा नाला आहिनि। बिल्कुलु पर सुहिणा नाला आहिनि। अलाए छो ध्यानु नथो वञे। एक्चुअली असां सिंधू में मिनीलेस एतिरो- रखूं था, हा, मिनीलेस उहो न रखणु खपनि हा। ऐं अहिड़ा असां नाला रखणु ऐं खपनि। फेसबुक ते सिंधू मां केतिरा ई वीडियो रखिया नंढे हूंदे या हुनखे सिंधी ॻाल्हाईंदे पढ़ाईंदे त हुनखे ॾाढो प्यारु मिलंदो आहे। न, न। सो ऐं ख़ासि हिन ॻाल्हि जे करे मां तव्हां सां मुलाक़ात कई ऐं अॼु 28 मार्च 2026 आहे। सुभाणे तक प्रोग्राम आहे ऐं हींअर प्रोग्राम शुरू थियण वारो आहे। मुंहिंजे हिसाब सां पाण हलूं, पंहिंजो इंतज़ारु कंदा। न साईं मूंखे आनंद थियो बिल्कुलु। हा, ऐं ॾाढी तव्हां मुलाक़ात कई मूंखे आनंद थियो, ख़ुशी थी मूंखे बि। वाह साईं वाह। ऐं उहा पिक्चर ॾिस बि तव्हां सां गॾु ज़रूरु ज़रूरु भोपाल जे साईं। थिएटर में मां चाहींदुमि भोपाल वारनि खे रिक्वेस्ट कंदुमि त तव्हां फिल्म भोपाल में लॻायो। जी जी बराबरि। ऐं मां सिनेमा में पंहिंजी फिल्म लॻाइण तयारु आहियां। जी। तव्हां खाली समाज खे अपील करणी आहे त उहो भई हा, न, थिएटर ताईं थी वेंदो, पहुचनि। थी वेंदो, थी वेंदो। केतिरियूं भोपाल में सिंधी फिल्मूं लॻियूं आहिनि थिएटर में, मूं ॾिठियूं आहिनि। ऐं छा कंदा आहिनि त जीअं सिनेमा घर में शो 2 थींदा आहिनि न, उहो आख़िरी वारो 9 खां 12 वारो जीअं असां सिंधी हा, भाउर सभु दुकानदार अल्पना आहियूं। टाकीज़ में हा। पिक्चर लॻी पूरी 15-20 ॾींहं सिंधी फिल्म वाह वाह वाह। आख़िरी शो। वाह वाह असां हाउस- कोशिशि हाउसफुल कंदासीं। हुया। न न बिल्कुलु कोशिशि कबी साईं, हा, असां बि लॻायूं था बिल्कुलु। हा, जी जी। ऐं तव्हां मिली ॾाढी ख़ुशी थी ऐं महिरबानी। हिन सां गॾु जय झूलेलाल। जय झूलेलाल।